चारों तरफ है चहल पहल, चारों तरफ है चहल पहल, खुशियों की उड़े खुशबू। चारों तरफ है चहल पहल, खुशियों की उड़े खुशबू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, अरे हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। चारों तरफ है चहल पहल, खुशियों की उड़े खुशबू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। आज तुम्हारे जन्मदिन की तुमको बधाई दूं। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। चारों तरफ है चहल पहल। खुशियों के झूले झूलो, इतने बड़े हो गगन को छू लो। खुशियों में सब कुछ भूल जाओ, पर माता पिता को कभी न भूलो। हाँ, तुम खुशियों के झूले झूलो, इतने बड़े हो गगन को छू लो। खुशियों में सब कुछ भूल जाओ, पर माता पिता को कभी न भूलो। खिलो फूल से और महको जैसे चंदन की खुशबू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हाँ हैप्पी बर्थडे टू यू। कभी कोई गम पास न आए, और खुशी कोई दूर न जाए। नींद न आए जब तुमको, तब आके बहारे लोरी गाए। कभी कोई गम पास न आए, और खुशी कोई दूर न जाए। नींद न आए जब तुमको, तब आके बहारे लोरी गाए। सब सुख तुमको मिल जाए, मैं इससे ज्यादा क्या कहूँ। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू। चारों तरफ है चहल पहल, खुशियों की उड़े खुशबू। चारों तरफ है चहल पहल, खुशियों की उड़े खुशबू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। आज तुम्हारे जन्मदिन की तुमको बधाई दूं। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हाँ हैप्पी बर्थडे टू यू, 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 हाँ हैप्पी बर्थडे टू यू। इंतहाई शानदार खराज दर्शन हो भले चंगे स्थान साईं जो जिन आजिया वाली तकरीर में पहन जज्बा जो इज़हार कयो इन सभी जज्बत के जिक्र के शेर में गरबो तो उस्ताद बुखारी को शेर सामने जो अजबो जिगर शेर जो धारे अजबो हर देव राकास के मारे अजबो जंग कयो तंग का सारे अजबो एडी कर जड़िया को दारे अजबो सुभान अल्लाह बंदो असीन वक्त प्रभु साईं जी जे रूह जिस्म
फर्जंद दी कुमार के सलीदासी त पाण चने करी बाबा जी जिंदगी है ऐं कारनामनि जे बारे में गुफ्तगू करियां। अखियुनि में थी वे खां मुबारक कटियां तोखे ॾिसी न ॾे आउं पसां थी वियो। असांजी रघुमल जीराणी साहब जी के सालगिरह जो जश्न है ऐं इन मौके ते संदसि फर्जंद दीपक कुमार ईंदो ई पंहिंजे बाबा साईं जी जे साईं मोहतरम मलिक जनेश खान साहब, मलिक वहीद खान साहब, हाजी रमज़ान पालानी, हाजी दोस्त अली पालानी, हाजी अनवर अली पालानी, सभी समेत जेके सामूं जा दोस्त ॿाहिरि सरदार कामू खान ब्राह्मणी साहब सभिनी खे ख़ुशामदीद चवां थो। अॼु मुंहिंजे बाबा साईं रघुमल जो जनम ॾींहुं आहे ऐं मुंहिंजी बिबल है जो हो नहीं सकता वही तो करना है, जो हो नहीं सकता वही तो करना है, अकड़ तोड़नी है उन मंजिलों की जिन्हें गुरूर है अपने ऊंचाइयों का। तो बाबा साईं तो वही कहेवा जिनके पाए मंजिलन ते जिनके पाए ऊंचाई ते गुरूर आए और जो गुरु टोड़ियो है ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह 20 साल जो जॾहिं गुरु टोड़े जो आहे ऐं नालो पतो कोन सियासी प्रोग्राम कोन्हे इन करे वधीक सियासत में कोन कंदासीं। त बाबा साईं जेको आऊं सियासत कयां पियो आऊं हलंदो आहियां साम्हूं असांजे साम्हूं वॾेरा हूंदा आहिनि घणेई हिकिड़ो नाहिर माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि असीं मुहार वरताईंदा आहियूं त काफ़ी माण्हू असांखे चवंदा आहिनि त माथ करे वेही रहो वाणे जो पुट ई नंढो ग़रीब ई तूं माथ करे वेही रहो। पर आऊं जॾहिं मुंहिंजे बाबा साईं ज़िंदगी में ॾिसंदो आहियां त बाबा साईं असां खां कुझु कोन कयो ही त उहो दौर चेंज आहे पर बाबा साईं असां खां वधीक तकलीफ़ूं काटियूं असां खां परे रहियो आहे असां खां परे रहियो असां खां वधीक तकलीफ़ काटियूं आऊं छो ॾियां जॾहिं मुंहिंजे बाबा साईं सभु कुझु करे सघियो उनखे कुझु कोन्हे ज़िंदगी मोत आहे त ॿिया माण्हू अॻियां वधे थो बहितर आहे। त हाणे पंहिंजे बाबा साईं खे जनम ॾींहुं मुबारक जी शेख कयां जो ॿ टे लाइन में सोचियो हयाती जा सभई पल अवां सां गुज़ारण था चाहियूं, हयाती जा सभई पल अवां सां गुज़ारण था चाहियूं, चाहत जा सभु रिश्ता अवां सां निभाइण था चाहियूं, चाहत जा सभु रिश्ता अवां सां निभाइण था चाहियूं। हिन ज़िंदगी जो रिश्तो त अवां सां आहे ऐं हमेशह रहंदो, हिन ज़िंदगी जो रिश्तो त अवां